सजणो हक़ मौजूद जीअं लतीफ़ जीअं सिंध ऐं जीअं आलम इंसानियत उमेद तव्हां ख़ुशि हूंदो सभई दोस्त जेके बि मुंहिंजे धरतीअ जा वारस आहिनि उहे सभई ख़ुशि हूंदव पंहिंजी इज़त ऐं जियाफ़ी ऐं वक़ार सां ज़िंदगी गुज़ारण जी कोशिश में मसरूफ़ हूंदव छाकाणि त उहा असीं न गुज़ारे रहिया आहियूं उनजी कोशिश में मसरूफ़ हूंदव अॻे वीलाग में बि मूमल राणे में पाण हुआसीं अॼु बि पाण मूमल राणे ते ई ॻाल्हायूं उभियो भारियाम निखट सभु नेई विया ला उभे बीठी हुअसि राणे जे इंतज़ार में उभी बीठी हुअसि उभियो भारियाम निखट सभु नेई विया हिकु मयो ॿियो मेंदरो राति सॼी सारियाम हिकिड़ो उन उठ कंहिं उठ ते चढ़ी ईंदो हो राणो मेंदरो जेको चढ़ी ईंदो उठ ते उन उठ खे बि सारियुमि मेंदरे खे बि सारियुमि उभियो भारियाम निखट सभु नेई विया उभी बीठी सॼी राति त राणो ईंदो ऐं पोइ निखट विया टेड़ू विया ऐं उहे सभई जेके सितारा ऐं तारा उहे सभई लही विया हिकु मयो ॿियो मेंदरो राति सॼी सारिया सॼी राति उन उठ ऐं उन मेंदरे जी यादि में उभी बीठी रहियसि वेठसि पुकान उभी बीठी रहियसि निकट सभु नेई विया कमाल जो लतीफ़ साईं जो बैत आहे त उभियो भारियाम निखट सभु नेई विया हिकु मयो ॿियो मेंदरो राति सॼी सारियाम जॾहिं न आयो न पहुतो ॻोढ़ा तल ॻाढ़ियाम सूरज शाखूं कढी ऐं पोइ रोई ॾिनुमि इंतज़ार करे करे जॾहिं राणो न पहुतो ऐं सिज घिरी वियो पोइ मुंहिंजी अखियुनि मां नीर वहण त मुंहिंजो राणो न पहुतो ऐं असांजा राणा ख़बर न आहे अलाए किॾां विया के गुम थी विया किन खे गुम कयो वियो किन सां छा थियो किन सां छा थियो उहे असांजा राणा हलिया विया माफ़ कजो सिंध खे राणनि जी ज़रूरत आहे तॾहिं मूमल पंहिंजे मिजाज़ खे न रुॻो माणींदी पर पंहिंजी हक़ीक़त खे बि माणींदी ऐं हक़ीक़त इहा आहे त वतन तमामु वॾियुनि तकलीफ़ुनि में आहे उन वतन जे लाइ किरदारु अदा करणो आहे ऐं उन किरदार जे लाइ असांखे उहा तड़प खपे असांखे उहो जुनून खपे असांखे उहा सचाई खपे असांखे उहा दयानतदारी खपे जंहिं दयानतदारी में असांजी समूरे क़ौमी वजूद जी तरक़ी ऐं उनजी ख़ुशहाली जो राज़ संभालियल आहे पर बदकिस्मती आहे त असां अहिड़े पंध जा राही थी पिया आहियूं जंहिं पंध में असांखे फ़िलहाल त लालचूं ऐं आसरा आहिनि पर अॻिते ऊंधा अंधूकार आहे जॾहिं असां उन ऊंधा अंधूकार में दाख़िल थियासीं त असां वटि कुझु बि न बचंदो तंहिं करे मूमल माइणी आहे ऐं जेकॾहिं असांखे ख़ुशहाली माइणी आहे त पोइ मूमल वांगुरु सॼी राति उभो थी बीहणो आहे सॼी राति उभे बीहण जो वॾो फ़लसफ़ो आहे हिकिड़ी जॻह ते रुॻो बीहणो कोन्हे को इंतज़ार जेको थी रहियो आहे उन इंतज़ार में सभई तारा उहे उभरी ख़तमु थी था वञनि ॾींहुं थी थो वञे पर उहो बीठी आहे यानी पंहिंजी जिदोजहद ऐं पंहिंजे मक़सद जी हासिलात जे लाइ मुस्तक़िल मिज़ाजी ऐं हर तरह जी क़ुर्बानी जी शदीद ज़रूरत आहे तॾहिं ई असां पंहिंजी मंज़िल ते पहुची सघूं था ऐं रुॻो लतीफ़ साईं जो जेको समाजी पहलू आहे उहो अव्हांखे सम्झाए रहियो आहियां ऐं जेको बैत खणो उन बैत में अव्हांखे समाजी पहलू क़ौमी पहलू सियासी पहलू आलमी पहलू ऐं हिकिड़े बहितरीन समाज जो पहलू अव्हांखे ज़रूरु मिलंदो हाणे इहा मूमल केरु आहे पाण सम्झो
पोयनि वीलॉग्स में आउं उनजो ज़िक्र करे आयो आहियां। इहा मूं महिल केरु आहे? उन मूं महिल खे सम्झण जी ज़रूरत आहे। इहा मूं महिल तव्हांजी पंहिंजो वतन आहे, पंहिंजी धरती आहे, ऐं उहा इंतज़ारु करे रही आहे उन अॻवान जो, जेको अॻवान ईंदो ऐं अची हिन धरती जा अंज ख़तमु। इहो बि पासो आहे हिन बैत जो, जंहिंजे लाइ मूं महिल उभी बीठी आहे। अॼु भला सिंध रोई न रही आहे छा? अॼु भला सिंध तकलीफ़ुनि पीड़ाउनि में न आहे छा? यकीनन आहे। सो मुंहिंजा महबूबो, ॻाल्हि तमामु ढिघी आहे ऐं ढिघा वीलाग अव्हां ॾिसो बि नथा। इहा मुंहिंजी मयार आहे अव्हांखे। अव्हां सॼी ॻाल्हि ॿुधो बि नथा। नतीजे में मुंहिंजो पोरियो अॻिते हली त साथ पवणो आहे। जॾहिं असां ते ॾुखियूं हालतूं अञा बि वधीक ॾियनि, पर ॾुखियुनि हालतुनि में हूं, पर जॾहिं अञा वधीक ॾुखियूं हालतूं ईंदियूं त ही पोयां अव्हांखे यादि पवंदा, ही फ़क़ीर अव्हांखे यादि पवंदा। ऐं हुजां या न हुजां, पर ही वीडियोज़ अव्हांखे यादि पवंदी। ॻोल्हे ॻोल्हे अव्हां ही वीडियोज़ ॾिसंदा। चाहियां थो त मुंहिंजी ज़िंदगी में फ़िक्र न थी झर चंग ताईं पहुची। सो हथ ॿधी रखो त महिरबानी करे हिन वीडियोज़ खे ॾिसो ऐं नवां ख़्याल पंहिंजा पेश कयो। मूं अव्हांखे पोयनि वीलॉग्स में फ़ोन नंबर बि ॾिनो आहे। पंहिंजूं वीडियोज़ मूंखे मोकिलियो। अव्हां जेको लतीफ़ साईं खे सम्झो था मोकिलियो त आउं अपलोड करियां, पंहिंजी लतीफ़ टीवी ते अपलोड करियां। त मूंखे उमेद आहे तव्हां शेयर कंदव, लाइक कंदव, कमेंट कंदव, सब्सक्राइब कंदव, घंटी जे बटण खे दॿाईंदव। तनक़ीद जेकॾहिं करणी आहे उहा बि तव्हांखे मुकमल इजाज़त आहे। ऐं तनक़ीद खां कंहिंखे बि घबराइण जी ज़रूरत कोन्हे का, उन सां तामीर थींदी। घटि मां घटि आउं बि सिकनि चाकुले कुल न आहियां। मूंखे कुझु इहो मासो जुड़ई माल त पूॼारा पुर थी रुॻो मासो को मिलियो आहे, जंहिंजे नतीजे में सुख सां वेहण मुंहिंजे लाइ हराम आहे। तो दोस्तो, सदा आबाद हुजो, ख़ुशि हुजो, हक़ मौजूद, जिए लतीफ़, जिए सिंध, जिए आलम इंसान।